हिते नाज़रन खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त कराची में अमन अमान ऐं सिक्योरिटी ख़दशनि सबबि सिंध सेक्रेटेरिएट जी सिक्योरिटी सख़्त करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध सेक्रेटेरिएट जी इमारतुनि ऐं बैरकुनि में फूल प्रूफ सिक्योरिटी ख़ातिर SOPs जारी कई वई आहे, जंहिं ते अमल करण जो हुकुम पिणु ॾिनो वियो आहे। इहा अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कयूं पिया। ख़ानगी माण्हुनि जी सिंध सेक्रेटेरिएट में इजाज़त खां सवाइ दाख़िल थियण ते पाबंदी लागू कई वई आहे। सेक्रेटेरिएट जे दाख़िली ऐं ख़ारिजी दरवाज़नि पुलिस नफ़री वधाइण जी हिदायत कई वई आहे। अवां खे इहो बि अपडेट कयूं त सेक्रेटेरिएट ऐं सरकारी मुलाज़िमनि खे पंहिंजा ऑफिस कार्ड नुमाया लॻाइण जो हुकुम पिणु जारी कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रन अवां सां शेयर कयूं पिया। कराची में अमन अमान ऐं सिक्योरिटी ख़दशनि सबबि सिंध सेक्रेटेरिएट जी सिक्योरिटी सख़्त करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध सेक्रेटेरिएट जी इमारतुनि ऐं बैरकुनि में फूल प्रूफ सिक्योरिटी ख़ातिर SOPs जारी कई वई आहे, जंहिं ते अमल करण जो हुकुम पिणु ॾिनो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया, ख़ानगी माण्हुनि जे सिंध सेक्रेटेरिएट में इजाज़त खां सवाइ दाख़िल थियण ते पाबंदी लागू कई वई आहे। सेक्रेटेरिएट जे दाख़िली ऐं ख़ारिजी दरवाज़नि ते पुलिस नफ़री वधाइण जी हिदायत पिणु कई वई आहे। सेक्रेटेरिएट ऐं सरकारी मुलाज़िमनि खे पंहिंजा ऑफिस कार्ड नुमाया लॻाइण जो हुकुम बि जारी कयो वियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी खां। फयाज़, अपडेट कजो त सिंध सेक्रेटेरिएट जी सिक्योरिटी सख़्त करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अमीना, कराची में अमन अमान के हवाले से सिक्योरिटी खदशा ज़ाहिर किया विया आहिनि। हवाले सां सर्विसिस खाते पारां सिंध सेक्रेटरी जी सिंध सेक्रेटरी जी सिक्योरिटी है सख़्त करण के हवाले सां तजवीज़ूं पेश कयूं आहिनि। हवाले सां सिंध सेक्रेटरी जी इमारतुनि बैरकुनि में जेके फूल प्रूफ सिक्योरिटी खातिर SOPs जारी कंदे उनजो अमल करण जो हुकुम जारी कयो वियो आहे। उन SOPs में ख़ानगी माण्हुनि जी सिंध सेक्रेटरी में बिना इजाज़त दाख़िल थियण ते पाबंदी लागू कई वई आहे। अहिड़ी तरह सां सेक्रेटरी दाख़िली ऐं ख़ारिजी दरवाज़नि ते पुलिस नफ़री वधाइण जो बि हुकुम कयो वियो आहे। सेक्रेटरिएट में जेके सरकारी मुलाज़िम खे पंहिंजा ऑफिस कार्ड जेके आहिनि उहे नुमाया तौर ते पाण कंध में विझण या शीशे जे मथां लॻाइण जो हुकुम कयो वियो आहे। समूरनि मुलाज़िमनि खे सेक्रेटरी जी बाउंड्री जे अंदरि दाख़िल थियण वक़्तु वाक़फ़ी गेट जेको आहे उहो इस्तेमालु कंदे सेक्रेटरिएट में दाख़िल थियण जे हवाले सां हिदायत कंदे सिक्योरिटी अमलदार खे हुकुम कयो वियो आहे त इन हवाले सां बाज़ाब्ते तौर ते चकास कई वञे। अहिड़ी तरह सां गैर सरकारी जेकी गाॾियूं आहिनि उन्हनि जी सेक्रेटरी हदनि में दाख़िला ते पाबंदी लॻाई वई आहे। ख़ानगी नंबर वारी जेकी गाॾियुनि जे लाइ जारी कयल समूरा जेके आर्जी दाख़िला पास आहिनि उहे बि रद्द कया विया आहिनि। सेक्रेटरी जी बाउंड्री में फ़क़ीरनि जे अचण ते पाबंदी लॻाई वई आहे। अहिड़ी तरह सां सिंध सेक्रेटरिएट ऐं बैरक जे अहाते में अॻुवाट इजाज़त खां सवाइ सिक्योरिटी जेके गार्ड आहिनि उन्हनि जे वञण ते पाबंदी लागू कई वई आहे। त सिक्योरिटी खदशनि जे सूरत हाल खे नज़र में रखंदे सिंध सेक्रेटरी सिक्योरिटी सख़्त करण जो हुकुम कयो वियो आहे ऐं SOP जारी कंदे सिक्योरिटी अमलदारनि खे हिदायत कई वई आहे त SOP ते निश्चित अमल कयो वञे। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी कोताही कई हुई उनजा ज़िम्मेदार हो हूंदा, छाकाणि सेक्रेटरिएट इन हवाले सां बाज़ाब्ते तौर ते इजाज़त नथा ॾियनि त कंहिं क़िस्म जी सुस्तगी या अहिड़े क़िस्म जी कोताही इख्तियार कई वञे। SOP जारी कंदे बाज़ाब्ते तौर ते हुकुम जो अमल जारी कयो वियो आहे। जी अमीना। ठीकु आहे, वॾी महिरबानी फयाज़ कुरैशी तफ़सील ॾियण लाइ।